प्यारन जो दरिया। मां वञा थो। ॾेई छॾियो पापा, ॾेई छॾियो न्याणीअ जो ॿारु लथो भलो। हाणे तू ठाऊ को नथी, वञी वथाण जो कमकार कयो। सुल्तान के सलाह न दे, मां तो वरी सलाह ते हलंदुसि। बाबा भला इहो संग मुके वठी दे न। अरे छोरा, मुंहिंजा बचड़ा तूं अञा खीरो आ। अरे छोरी ॿ दफ़ा तलाक वठी चुकी आ, वरी तूं बि हुन सां शादी कदे। कुझु अकुल सिखो खजण पुट, कुझु अकुल सिखो। चाचा मां सदको वञाए, जे दादली जो आसरो न हुजे त पोइ इन संग जी मुंहिंजे लाइ घुर कयो। मुंहिंजा पुट टिंडण हर पीउ मां शादीअ खां अॻु में इहो सोचींदो आहे त जहिड़े सुकल सांडरे खे संग ॾियण खां पोइ पंहिंजी न्याणीअ खे घुटो ॾेई मारे छॾे त भलो आहे। अरे तोखे संग किथां बि कोन मिलंदो। सुठो इन में अथई त पंहिंजो हक़ गिराए छॾ। फकीर साईं, फकीर साईं ॻाल्हि कर महबूब साईं। तूं हिन मुर्शिद जो गादी नशीन आहीं। मां हिन जो गुलाम आहियां, आई मुंहिंजो मुर्शिद आहे। तोखे तुंहिंजे मुर्शिद जो कसम, मूंखे सही सही ॿुधाए, मुंहिंजी राणी तो वटि आहे या न? मां पंहिंजे मुर्शिद जो कूड़ो कसम कॾहिं बि न खणंदुसि। मूंखे कसम आहे मुर्शिद जो, न मां राणी ॾिठी आहे, न मां उनखे सुञाणा। खुदा जे वास्ते, खुदा जे वास्ते मूंसां मिल मस्तानी, न त तुझो मस्तानो मरी वेंदो। मूंखे कसम आहे मुर्शिद जो, मां राणीअ खे कोन सुञाणा। बाक़ी मूं वटि मस्तानी आई हुई। मस्तानी? मुंहिंजी मस्तानी तो वटि आहे न? हा, उहा मूं वटि आहे। फकीर साईं, पोइ तो इनकार छो कयो? ऐं मूंखे हुन कॾहिं बि कोन ॿुधायो हो त मुंहिंजो नालो को राणी आहे। पोइ खुदा जो कसम थई, मूंखे मुंहिंजी मस्तानी सां मिलाए न। पर तूं अकेलो हूंदे, तोसां ॿियो केर बि न हूंदो। जेकॾहिं तूं पाण सां ॿियो वठी आए त पोइ तूं पंहिंजी मस्तानी सां न मिलंदे। घणो ई मां इंतजार करे चुको आहियां, हाणे मां हिकु पल बि इंतजार नथो करे सघां। खुदा जे वास्ते, खुदा जे वास्ते मूंखे मुंहिंजी मस्तानी सां मिलाए। ज़िद छॾ, अॼु मां तोखे मस्तानी सां मिलण कोन ॾींदुसि। सुभाणे अचिजांइ, मां तुंहिंजी मस्तानी खे कुंवार जीअं सिंगारे तोसां मिलाईंदुसि। मूंखे पंहिंजे मुर्शिद जो कसम, तूं वञ, सुभाणे अचिजांइ। फकीर साईं, मुर्शिद जो कसम कयो अथई, सुभाणे मूंखे मुंहिंजी मस्तानी सां मिलाए जाए। मूंखे कसम पंहिंजे मुर्शिद जो, तोखे पंहिंजी मस्तानी तोखे कुंवार जे रूप में मिलंदी। करे थो कोई कहसा, को आहे शकी गुमराह, को आहे शकी गुमराह। जादो, मां तोरे न्यापो इन जे लाइ कयो आहे त अकबर खान खे शक पइजी वियो आहे। कहिड़ो शक? इहो ई शक त बानो बेगम खे तव्हां मारण था चाहियो। दे ख़बर माई, तो रात ख्वाब त नाही ॾिठो। इहो वरी छा थी ॻाल्हाई माई जादो? हाणे तूं बि घणी जादो जे अॻियां सियाणी न थी। जिन छॾे भूत छॾे, पर जादो जिंद कोन छॾींदई। जेकॾहिं असांजे वार खे तौब आयो न, पोइ ॾिसजां त छा थी कयां। सिधो सहो रईस खे ॿुधाईंदुसि त बानो खे माराइण में तुंहिंजा हथ आहिनि। मूं त तोखे पंहिंजो सजण सम्झो, तूं त का वरी ॾाइण निकिती आहे। तूं त हथ धोई मुंहिंजे पोयां भॼी वई आहीं। मूं त सोचियो त तूं मूंखे दिलासो ॾींदी आहे,
पर तो तरह तो मुझे हाँ फड़ियो आ। अकबर तुंहिंजो मुड़ुस आहे, तूं हुनखे कूड़ बदूड़ हणी मुंझाए सघीं थी। हाँ, जेकॾहिं असांखे तो जेल में विझरायो पोइ तूं ॾिसजांइ न, तूं बि असां सां गॾु जेल में हूंदीअ। तू अरुगरू अजायो पंहिंजा होश न विञा। असां अकबर खान खे इहो चवंदासीं त तोखे ज़हर बानो बेगम ॾिनो आ। तव्हां ॿई ज़ाल मुड़ुस मुंहिंजो साथ ॾियो त जीअं बानो बेगम खे फसायूं। मां त चवां थी बानो फासे, पर जेकॾहिं अकबर तुंहिंजी ॻाल्हि ते एतबार नथो करे त पोइ, ऐं जेकॾहिं बानो जी ॻाल्हि ते यकीन थो करे पोइ त तूं असां सां गॾु जेल में ई हूंदीअ। बानो तो उते ही छुटी, पर तू रहंदो मूंखे थी फासाई। माई अलाह ई न कंदो, मां कयां थी कोशिश। बस हाणे तू वञ, अञा हिते बीहंदी न मुझे हाँ फाड़ींदी। हुकुम कयो बाबा साईं, कीअं घुराए? खुदा तव्हां थोरो ॿाहिरि वञो। बाबा साईं अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि आहे छा जो नौकरनि खे हिकु तरफ़ मोकिले छॾियो? जाड़ा सची ॿुधायो। बाबा साईं अदीअ जी वॾी ग़लती आहे। ऐं मूं इहो सोचियो बि कोन त मुंहिंजी भेण एॾी का गंदी निकिरंदी ऐं पंहिंजे ई मुड़ुस खे पंहिंजे हथनि सां बाबा साईं साहब हिकिड़ी मामूली ख़सीस ॻाल्हि आहे। बाबा साईं मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ठीकु आहे, मर्द जा ज़ाल जा पंहिंजे घर में छेड़ा छटा थींदा रहंदा आहिनि, घर में ॿ ठिकर ठहकंदा ई रहंदा आहिनि। हाणे जादो ऐं मुंहिंजो मिसाल रोज़ घर में वठ वठ आहे, हिक चिक आहे, मोचड़े में ज़ब्को आहे। बाबा साईं जेकॾहिं तव्हांजो असांजे मथां पूरो पूरो शक आहे त असीं भले साईं ते हथ रखण जे लाइ तयार आहियूं। बाबा साईं इहो सॼो कमु मुंहिंजी भेण जो आहे। हा, जेकॾहिं तव्हां हुनखे जेल मोकिलियो था न बाबा साईं असांजो को रबी को ख़रीफ़ असीं विच में कॾहिं बि कोन ईंदासीं। छा इहो मुनासिब लॻंदो त मां पंहिंजी ज़ाल ते केस कयां? बाबा साईं वो तव्हांजे सिर करण जे चक्कर में आहे। जेकॾहिं तव्हां हुनखे हथ कड़ी हणाई त छा थी पवंदो? को आसमान किरी पवंदो, का ज़मीन फाटी पवंदी? छा आहे? पर जाड़ा मां चाहियां थो त तोखे लॉकअप कराए छॾियां। बाबा साईं मूंखे छो? 2 ॾींहंनि जी मोहलत थो ॾियां तोखे जाड़ा, 2 ॾींहंनि जी। बाबा साईं असांजे त मलाइकनि खे बि ख़बर कान्हे। जेकॾहिं इहा मुआरी भेण तव्हां सां नथी फासे न त विझां थो मोचड़े में ॻन, पोइ ॾिसां त इहा बानो बेगम। बस बस अॻिते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजी जाड़ा, हिकु लफ़्ज़ बि न। छा थियो? अरे मूं त सोचियो त तूं पंहिंजी भेण जी वकालत कंदे, उनजे तरफ़ां ॻाल्हाईंदे, पर तूं त पंहिंजी भेण जो वॾो दुश्मन आहीं को। ओहो न करे, जेका औरत पंहिंजे मुड़ुस जो सिर उखड़े। जाड़ा कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। कंहिं कई आहे इहा ज़लील हरकत? उहा त हिकु नेक औरत आहे, उन जूं चङायूं उन ते कमु अची वयूं, जो मां उन वक़्तु उते अची वियुसि। कि कॾहिं उन ॾींहुं मां भानू वटि न वञा ऐं हू चांहि जो कप पी छॾिया, उते जो उते तड़पी तड़पी दम ॾे हा। फ़क़ति 2 ॾींहंनि जे अंदरि जाड़ा मूंखे जांच करे ॿुधाए, तूं हिते उबतो टंगियल हूंदे उबतो हाणे हणतो डाहे पंहिंजा पेर न किरड़े साईं छा थो हल। ॿुधो, तोखे त सुल्तान हुन रिश्ते जो जवाब ॾिनो ऐं चई त मालकनि खे मोकिल, पर हुन मां तूं छा अंदाज़ो हयो तो रिश्तो ॾींदा या न ॾींदा? सावण जेकॾहिं मूंसां सुल्तान खुले हा त पोइ मां अंदाज़ो लॻायां त संग ॾींदो या न, पर संग जे बारे में मूंसां ॻाल्हाइण मुनासिब न सम्झाई।
मां कीअं अंदाज़ो लगाया त संग ॾींदो या न ॾींदो? बाबा घर वेठे अंदाज़ा न लॻाए, जॾहिं तूं उते ई वेंदे न तोखे पोइ ई ख़बर पवंदी। पर मां वञण लाइ तयारु आहियां, पर बेइज़तो करे कढी छॾे न त मुंहिंजी कहिड़ी इज़त रहंदी? इहा तोखे मां पक थो ॾियां त तोखे बेइज़तो कोन कंदो, पंहिंजे तॾे जी इज़त कंदो। बाबा कुझु बि थी तोखे हर हाल में अॼु वञणो ई पवंदो। जेकॾहिं तोखे न आहे वञणो न त उहा ॻाल्हि कर, त मां आसरो ई लाहे छॾियां। वेंदुसि पुट, वरिया मां वेंदुसि, पर जेकॾहिं मूंखे जवाबु ॾिनो न त ॿीहर मुंहिंजे मथां ज़ोर न रखजांइ। चाचा जेकॾहिं सभु चवनि था त तूं बि खणी थी अच, वध में वधि रिश्तो न ॾींदो न, बंदूक त कोन आणंदो न। अलाह कंदो बाबा, अलाह कंदो त कमु थी वेंदो, तोखे ॿीहर वञण जी ज़रूरत ई कान पवंदी। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त तोखे जवाबु कोन ॾींदो, बाक़ी मिंथ मेड़ खां साईं कराईंदो। पुट मां सुल्तान जे पेरनि ते किरी बि पवंदुसि ऐं टोपी लाइ पेरनि ते बि रखंदोमांसि, सिर्फ़ु सुल्तान राज़ी थिए। मालिक कंदो भलाई थींदी बाबा, अलाह कंदो भलाई थींदी। बाक़ी सुल्तान आहे हैवान, हुनखे राज़ी करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। अरे मूंखे ख़बर कान्हे त बानो केॾां वई। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध जादो, असां हाणे ॿई उबता टंगियल हूंदासीं, अकबर खान जो सिधो सिधो शक असां ॿिन्ही ते आहे। इहो वरी छा थो चई? चवे पियो त इत्तफ़ाक़ सां मां ओचितो पहुची वियुसि, जेका बानो बेगम चांहि पई पीए उहा चांहि हुन मूंखे ॾिनी ऐं मां पी छॾी। ऐं चवे पियो त ख़ुदा न ख़ास्ता इहा चांहि बानो बेगम पी छॾे हा, फतकी दम वञे सां हुनखे अस्पताल में बि केरु कोन पहुचाए हा। हाणे छा थींदो जाड़ा? जेकॾहिं अकबर पुलिस में असांजो नालो ॾिनो पोइ असांखे केरु छॾाईंदो? जादो मां पाण इहो पियो सोचां त कजे त छा कजे। ख़बर अथई, 2 ॾींहंनि जे अंदरि अकबर खान मूंखां जवाबु पुछियो आहे। सिधी ॻाल्हि करीस त बानो खे ज़ुलेखा माराइण पई चाहे, असांखे 10 लख बासिया अथसि त 5 लख पहिरीं ॾींदीसां, 5 लख पोइ। जरी थी आई छा? फिलहाल तूं माठ कर, मां त चवां थो त इहा ॻाल्हि इते जो इते दॿिजी वञे। अकबर खान खे जेकर इहो शक पइजी वियो आहे न त हाणे असांखे कोन छॾींदो। जेका पहिरियां जो असांखे जेल में मोकिले, सभु खां पहिरीं असीं हक़ीक़त हुनखे ॿुधाए छॾियो। अरे जरी थी आई छा? फिलहाल तूं माठ कर, इहा कोशिश कंदासीं त इहा ॻाल्हि इते जो इते दॿिजी वञे, त पोइ जीअं आसानीअ सां हिन माई ज़ुलेखा खे फटींदा रहूं। अञा त मां नटाईंदोसांसि, जॾहिं मां ॾिसंदुसि न त इहो फाहो असांजे गिचे में थो पए, असांजो ढींगो ढेरी थो थिए, त पोइ मजबूरन ॿुधाईंदोसांसि। अदा वॾा, अॼु मां त ॾाढो ख़ुशि आहियां, तव्हांखे छा थियो आहे? तव्हांजा मुंहं लथल आहिनि भाउ। अदा सुल्तान ऐं अदा गुलू घर विराए अलॻि थियण था चाहिनि। ही ॿई चरिया आहिनि, थोरी थोरी ॻाल्हि ते उभा थी था वञनि। थोरी ॻाल्हि त तूं थो चई न, पर अदा गुलू चए थो त मुंहिंजो हथ बि तुंहिंजे मथां खजी सघे थो। तूं अञा इनखे नंढड़ी ॻाल्हि पियो समझी। हा गुलू, हा अदा, गलती थी वई। तो जहिड़ो ख़त्म हो जा भाउ, अदा खां माफ़ी घुर। मां हाणे हिन जो मुंहुं ॾिसण बि पसंदि नथो कयां। न अदा न, ईअं न चओ। अदे जो मुंहुं छो न ॾिसंदे? भला अबो कॾहिं औलाद खां नाराज़ थियो आहे छा? गुलू जल्दी कर, अदे वॾे जे पेरनि ते हथ रखी अदे खां माफ़ी घुर। अदा मां गलती थी वई भाउ, तूं असांजो भाउ न अबो आई।
बचन ॾींहं पालियो अथई माफ़ न कंदे मां खे हाँ माफ़ न कंदे आहे लहर लहर में लका आहे लहर लहर में लका ये दुनिया दर्दन जो दरिया ये दुनिया दर्दन तुझी जगह इन पेरन में न पर इन दिल में आए रे प्यार करे तो कोई कहसा को आहे शकी गुमराह मुझा भा अज असांजा गोड़ा खुशियुनि जा गोड़ा था किरन छो त अॼु मां ॾाढो खुश आहियां ॾाढो छा तुझी मस्तानी मिली वई आहे? हाँ मुझा भा मूंखे मुंहिंजी मस्तानी मिली वई। अदा तुझी मस्तानी किथे आहे? सुभाणे मां पंहिंजी मस्तानी खे वठी ईंदुसि। पहिरियां मां हिन पंहिंजे पूरे अंगण खे पूरे घर खे गुलनि सां सजाया त सही। गोड़ाणी तू सियाणीअ खे चओ त अकबर खां वञी हाल अहवाल वठी अचे त जीअं मुंहिंजे दिल जो भार हल्को थिए। यो जीजा जेकर अरेस अकबर तुझे मथा ॾोह ॾिए त पोइ जेकॾहिं न अकबर मूं मथा ॾोह रखे थो त पोइ मां चाहींदसि त अकबर भले मूंखे हिन ॾोह जी सज़ा ॾे। जेकॾहिं न हू मूंखे फांसीअ ते चाढ़ींदो त बि मां खिलंदे खिलंदे फाही खाई वेंदसि। बाक़ी मां अकबर खान जी इहा मयार बर्दाश्त कोन करे सघंदसि। जीजा तुझी नियत साफ़ आहे तॾहिं त मालिक साईं अकबर खान खे नई ज़िंदगी ॾिनी आहे। मां त हर वक्त इहा ई दुआ घुरंदी आहियां त मालिक शल मुंहिंजी हयाती बि अकबर खे ॾे। अदा ये हथ थी बदई कीअं बि करे चाचा के हितां उमार जिस दिन ये घर में हूंदा न असांखे सुख सां वेहण कोन ॾींदो। चाचा नवाब ईअं कोन निकिरंदो पर हा जेकॾहिं वञी पुलिस खे पाण ॾस ॾेई चां त असांजे घर वेठो अथव तॾहिं वञी कमु थींदो। अदा जीअं वणे तीअं कर पर चाचा के हितां कढीस। हाणे इन ॻाल्हि खे तूं छॾ चाचा सां मां पाणे मुंहुं ॾींदुसि तूं वञी दुआ खे वठी आ। अॼु हफ़्तो थी वियो अथसि घर वेठी आहे। दुआ पीअ जे घर वञण लाइ करे तो वटां मोकल वठी वई आहे हफ़्ते जी त वरी ॿिनि टिनि ॾींहंनि में कीअं ईंदी? अचे त माल सां मिल्कियत लिखाए वठांसि मज़ो ई कोन थो अचे। इहा छोरी तोखे कॾहिं बि मिल्कियत लिखी कोन ॾींदी अदा। चए जो पी सदोरी खे तलाक ॾे त मिल्कियत लिखी ॾींदीसांइ। हाणे त शर्त बि पूरो कयोमांसि पोइ छो न लिखी ॾींदी? भले ज़ोर लाइ ॾिस मन को राज़ी थी पवे। दुआ जी रुगो मूंखे मिल्कियत मिली पवे उनजी सभु ज़मीनूं मुंहिंजे हवाले थियनि पोइ मां ख़ाली गुलाम खान न रहिस गुलाम खान थी वेंदुसि। तुंहिंजो इहो ख़्वाबु अदा कॾहिं बि पूरो न थींदो। अदी तूं बि त भाई का चङी कढियो नेरड़ में लॻी वई आहीं कॾहिं त का भली ॻाल्हि कंदी करे। मां अलाए कहिड़ा ख़्वाब तो ॾिसां सरदारनि जा तूं वरी सदाईं ने भाग कई वेठी आहे। अदा इहो ख़्वाब पूरो न थींदे आज़ार कयो थी वञी मर। छोरी अदा आख़िर अकबर खान जी पढ़ाई लाइ है तू ये तो सोच असांजे हथ में ईंदी। इहा बि जेकॾहिं मुंहिंजे चवण में न आई न इनखे बि सदोरी वांगुरु तलाक ॾेई वापसि मोकिले छॾींदोसांसि। रायब ॾे ख़बर अॼु असां सां भला कहिड़ी रांदि खेॾंदे? मां वातगाड़नि चोरनि लाइ शर्त न रखंदो। हा ई ॾिसो सौट वातगाड़ो आहे मां न आहियां। अरे तुंहिंजो वातगाड़ो आहे अंदरि ॾाठनि में कीलियूं अथई। सियाणो न थी इएं सभिनी जे ॾाठनि में किलियूं हूंदियूं आहिनि। सभिनी हुजनि भली मुंहिंजनि ॾाठनि में किलियूं कोन रहा। तुंहिंजी ॾाठनि खे अलाए कीअं किलियूं न आहिनि लॻल हूंदियूं न आहिनि लॻल रखंदे शर्त। हा मूं वटि 100 रुपया आहे खजू तो वटि 100 रुपया अचे ई वटि मुंहिंजो 100 रुपया लॻी 200 रुपया शर्त। तूं बि वात पटे पंहिंजूं ॾाठूं ॾेखार। न पहिरीं पैसा मूंखे ॾियो पोइ तव्हां फिरी वेंदो। हा ई वठि पैसा ऐं ॾेखार ॾाठूं तोखे किलियूं आहिनि या न आहिनि। हाणे मां शर्त खटे वियुसि ॿुधो। अड़ी चोट ही त ॾाढी करे वियो मन करे वियो हे त। सदोरी रात मूं चाचा खुदा बख्श के मोकिलियो तव्हां ॾांहुं तोखे त ख़बर हूंदी। मूंखे त ख़बर ई न आहे अदा सुल्तान मुंहिंजे चाचे खे छा चयो घर में त का ॻाल्हि ई कोन कई अथई। चाचे खुदा बख्श खे साफ़ जवाब ॾेई छॾी। तोखे चयो हुम न त अदा सुल्तान राज़ी कोन थींदो। सदोरी रात भला वरी ॿीहर बाबा खे मोकिलिया। ॿ ॾींहं सब्र कर अदा मल्हार ख़ैर सां घर आयो आहे मां हुन सां ॻाल्हि कंदसि। सदोरी मां रात बाबा खे हर हाल में मोकिलींदुसि तो भले कुछ भी थिए। जेकर
अदावरनि ॿीहर जवाब ॾिनो त जेकॾहिं हू जवाब ॾींदा रहंदा न त मां बि पंहिंजा माण्हू मोकिलींदो रहंदुसि। वॾो ज़िदी आहे। ज़िद न आहे सदोरी, ज़िद न आहे। मां छा कयां, तोखां सवाइ मुंहिंजी सरे ई नथी। साॻी हालत मुंहिंजी बि आहे, पर छा कजे, मजबूरी आहे। सदोरी जेसीं ताईं तूं पंहिंजनि भाइरनि जे मथां ज़ोर न लाईंदीअ न तेसीं ताईं हू राज़ी कॾहिं बि कोन थींदा। फिलहाल असांजे घर जो माहौल बिगड़ी वियो आहे। अहिड़ी हालातुनि में मां इहा ॻाल्हि कंहिंसां बि करे कोन थी सघां। लॻे थो त असांजे नसीबनि में हिकु तो लिखियल ई आहे। ना उम्मीद न थी नेठ, कॾहिं न कॾहिं त मालिक असांजे मथां महिरबान थींदो। सदोरी उन ॾींहं जो इंतज़ार कंदे कंदे त मां पोड़ो थी वेंदुसि। ओड़ा कोन थींदासीं नेठ, इंशाअल्लाह कॾहिं न कॾहिं अदा राज़ी ज़रूर थींदो ऐं तूं ऐं मां हिकु थींदासीं। सदोरी तुंहिंजनि भाइरनि खे राज़ी करणु जबल सां मथो टकराइण जे बराबरि आहे। चङो, मां घर जो कमकार करे वठां, पोइ वरी राति ॻाल्हाईंदासीं।